मुस्लिम लीग नून जे सदर शहबाज शरीफ चयो आहे त हुकूमत जी अवाम दुश्मन बजट जी भरपूर मज़ाहमत कई वेंदी। इस्लामाबाद में नून लीग जे बजट सेमिनार खे ख़िताब कंदे शहबाज शरीफ चयो त माज़ी में हुकूमत बजट पेश करे वरी मिनी बजट पेश कई। हुकूमत जेकी मुआशी अंग अखर ॾिना आहिनि उहे सवालिया निशान आहिनि। इन चयो त हुकूमत जी मुआशी अंगनि अखरनि जी स्टेट बैंक तस्दीक नाहे कई। 3 सालनि में महांगाई अवाम जी चेल्ह चिॿी करे छॾी आहे। आम माण्हुनि जो ज़िंदगी सां रिश्तो ॻंढणु ॾुखियो थी वियो आहे। शहबाज शरीफ चयो त हुकूमत जालसाज़ी सां मुआशी अंग अखर ॾियण जो हुनर ॼाणे थी। बजट पेश करण खां अॻु उन्हनि अंग अखर ॾेई छॾिया आहिनि। मुल्क में मुआशी तरक़ी ॿुड़ी थी चुकी आहे। हिन चयो त हुकूमत को सुठो कमु करे हा त तारीफ़ कयूं हा। मुल्क में बेरोज़गारी में बेपनाह इज़ाफ़ो थियो आहे। मीडिया जी आज़ादी खसण वारे ऑर्डिनेंस जी भरपूर मज़म्मत कयूं था।